मूंखे धक आया दारू भरू मां गरीब माण्हू मूंखे हिते वाट ते विड़िया पिया आहिनि मुंहिंजा पेशाब कढी विया आहिनि मूंखे चवंदा तूं भतो ॾेई कर तूं गैर कानूनी रोड ते बीठो आहीं। नाज़रीन, दादू में रेड़ो हलाईंदड़ मुख्तियार लुंड सिंध प्रेस क्लब पहुची SS न्यूज़ आॾो एहतजाज कंदे रोई ॾिनो। संदसि जो चवणु हो त एंटी इंक्रोचमेंट पुलिस जो इंस्पेक्टर शाज़े मेमर ऐं वॾो मुंशी अमीर उन्नड़ रोज़ाने रिश्वत वठंदा आहिनि। अॼु रिश्वत ऐं बिरयानी न ॾियण तां हुननि खेसि तशदुद जो निशानो बणायो ऐं बिरयानी बि खणी विया। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अकील लाखो। क्लब दादू वटि मौजूदु आहियूं जिथे हिकु रेड़ो हलाईंदड़ पहुतो आहे एहतजाज करे रहियो आहे एंटी इंक्रोचमेंट जे ख़िलाफ़। पुलिस एहलकारनि जो इहो चवणु आहे त एंटी इंक्रोचमेंट जा जेके एहलकार आहिनि रोज़ानी ते अचनि था असांखां भतो था घुरनि ऐं असांजे मथां तशदुद जो निशानो बि असांखे बणाइनि था। शाज़े मेमण ऐं अमीर उन्नड़ आया आहिनि मुंहिंजे तशदुद जो निशानो बणाया त मूंखे धक आया दारू भरू मां गरीब माण्हू मूंखे हिते वाट ते विड़िया पिया आहिनि मुंहिंजा पेशाब कढी विया आहिनि मूंखे चवंदा तूं भतो ॾेई कर तूं गैर कानूनी रोड ते बीठो आहीं। मां साईं गरीब माण्हू आहियां मां SSP दादू खां मुतालबो कयां मुंहिंजो इंसाफ़ कयो। साईं चवंदा तव्हां गैर कानूनी बीठा आहियो रेड़नि वारा मां रेड़े हलाईंदो आहियां मां गरीब आहियां नौजवान मूंखे नौकिरी बि कोन्हे का मां बेरोज़गार आहियां। हा जी बिल्कुलु हिते एहतजाज कंदड़ रेड़ो हलाईंदड़ मुख्तियार लुंड जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हुनजो इहो ई चवणु आहे त इंक्रोचमेंट जो एंटी इंक्रोचमेंट जो वॾो मुंशी आहे जेको ऐं हुन सां गॾु ॿिया एहलकार आहिनि उहे रोज़ानी ईंदा आहिनि ऐं तशदुद जो निशानो बणाईंदा आहिनि ऐं बिरयानी बि खाईंदा आहिनि ऐं असांखां रिश्वत वठंदा आहिनि। अॼु न ॾियण जी सूरत में हुन तशदुद जो निशानो मूंखे बणायो आहे ऐं मुंहिंजे हिन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी हिननि एहलकारनि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं एहलकार जेके हिन खां हिन जी बिरयानी जो हंडो खणी आया आहिनि पैसा हिन खां वठी आया आहिनि उहे बि हिन खे मोटाए ॾियारिया वञनि। जी।